सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी हिकिड़ो चौक हुजे, चौक ते ॿ तस्वीरूं हुजनि, हिकु कंहिं संत कंहिं महात्मा कंहिं दरवेश जी हुजे ऐं हिकु सिकंदर जी हुजे, एलेक्जेंडर द ग्रेट। असां ॾिसंदासीं कंहिं संत कंहिं महात्मा जी तस्वीर, सादो वेश, सादो कपड़ा, चेहरे ते शांति, सकून, निर्मलता, प्यार, मोहब्बत, निबड़त, न्यास। ऐं सिकंदर एज़म खे ॾिसंदासीं, एलेक्जेंडर द ग्रेट खे, शानदार घोड़ो, उन ते बि लखनि जी ज़ीन, किरोड़नि जा हीरा जवाहरात, अतलस जे कपड़ा पातल, मथे ते ताज, हथ में तलवार ऐं अहंकार सां भरियल ईअं बीठो हूंदो। पर असां ॾिसंदासीं जॾहिं असां सिकंदर खे ॾिसंदासीं उहो ईअं बीठो आहे त जी उहो बीठो हूंदो, असां उनखे ईअं ई अखियूं अखियुनि में मिलाए करे तकींदासीं, छाकाणि त उहो अहंकार में भरियल हूंदो आहे त साम्हूं वारो बि उनखे ॾिसी करे अहंकार में भरिजी करे उन अखियुनि सां तकींदो आहे। पर जॾहिं कंहिं संत कंहिं महात्मा जी तस्वीर खे ॾिसंदासीं त जेकॾहिं उन खे न्याज़ ऐं निवड़त हूंदी आहे त उते पहुची करे उन खे ॾिसण खां अॻु में उन जॻह शीश झुकी पवंदो आहे, पंहिंजो पाण सां जो कन झुकी पवंदो आहे। ये संत, ये महात्मा, ये दरवेश असांखे सम्झाईंदा आहिनि त कंहिंजे कम ज़रूरु अचो, पर अहंकार ऐं वॾाई सां न। इन करे सचे साईं सम्झायो त जॾहिं कोई कम सां अचे त पोइ उते वॾाई न जतायो, पर सभ खां पहिरियों मालिक जो शुक्र कयो त मालिक मूंखे अहिड़े क़ाबिल बनायो जो मां कंहिंजे कमु अची सघां थो। ऐं जंहिं ॾींहुं मालिक जी रहमत सम्झी करे कंहिंसां चङाई कंदासीं त पोइ उन जी रहमत जॾहिं वधंदी आहे, ईंदी आहे, त पोइ उहे सभु कष्ट, दुख, दर्द, पाप सभु पाण सां गॾु लोड़े करे खणी वेंदी आहे। ऐं पोइ जीअं दरिया ॿोड़ण पियो अचे त पोइ जॾहिं वापसि वियो त सॼी धरती खे हरियो भरियो करे वियो, त साॻे नमूने जॾहिं मालिक जी रहमत मिलंदी आहे त सभु दुख दर्द कटिजी वेंदा आहिनि, असांजो जीवन सदाई शाद बाद रहंदो आहे। तंहिंजे करे असां उन सचे साईं जे द्वार ते सदाई उहा आसीस ऐं रहमत पाइण जे लाइ ईंदा त जीअं उनजी रहमत मिले ऐं असांजो शीश झुकंदो रहे। इन करे अची करे त शीश झुकाईंदा त जीअं कॾहिं अहंकार ऐं तकबर, वॾाई असांजे जीवन में न अचे, पर उनजी रहमत मिले जंहिंमें कष्ट दर्द असांजा ख़तम थी वञनि ऐं सॼो जीवन असांजो शाद बाद ऐं हरियो भरियो रहे।